वेलकम बैक नाज़रीन। नवा की खबरनी पे अमेरिका में वाशिंगटन भरिसां मुसाफ़िर जहाज़ लैंडिंग दौरान फौजी हेलीकॉप्टर से टकराइजी दरिया में किरी पियो। खबर अवां शेयर कई पिया। मुसाफ़िर जहाज़ में 78 मुसाफ़िर सवार हुआ। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध पहुंची वही आहिनि। वॉशिंगटन एयरपोर्ट ते उॾामो आरज़ी तौर ते बंद कई वई आहिनि। खबर अवां शेयर कई पिया। अमेरिका में वॉशिंगटन भरिसां मुसाफ़िर जहाज़ लैंडिंग दौरान फौजी हेलीकॉप्टर से टकराइजी दरिया में किरी पियो। मुसाफ़िर जहाज़ में 78 मुसाफ़िर सवार हुआ। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध पहुंची वही आहिनि। वॉशिंगटन एयरपोर्ट ते उॾामो आरज़ी तौर ते बंद आहिनि। अमेरिका में वॉशिंगटन भरिसां मुसाफ़िर जहाज़ लैंडिंग दौरान फौजी हेलीकॉप्टर से टकराइजी दरिया में किरी पियो। मुसाफ़िर जहाज़ में 78 मुसाफ़िर सवार हुआ। रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंध पहुंची वयूं। वॉशिंगटन एयरपोर्ट ते उॾामो आरज़ी तौर ते बंद आहिनि।